चई तरे लथो किंगरो। हीअ ॾाढी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे। इहो इन जी पहिरीं सिट जेका आहे उहा असांजी शाह करीम जे रिसाले में लिखत में मिले थी, ॿी सिट कान थी मिले। लतीफ़ साईं खां पुछो त साईं हिकिड़ी सिट शाह करीम में साहिबु चई आहे त लतीफ़ साईं फरमाती आहे मुंहिंजे लाइ छॾे विया और मूंखे पूरी करणी आहे। त उहो बैत हीअ आहे त तरे नथो किंगरो, नार जूं लोटियूं हूंदियूं आहिनि न, लोटियूं हूंदियूं पोइ दॿा हूंदा, पोइ उन में जेके किंगरा उनखे चइबो हो। ऐं उहा लोटी जेका हुई उन तरो भॻो पियो, तरो भॻो पियो, पर उहा मुंडी सां ॿधी पई हुई उतां, उहा उन्हनि सां गॾु पई फिरी। चई त आहे हिन में त कुझु बि कोन, मिसकीन माण्हू आहे, पर असां सां गॾियो वठे घटि में घटि, असां सां सलाड़ियो वठे, हर हाल में असां सां गॾु ॻाल्हि माण्हू जी पियो करे, पर मिसाल कहिड़ो पियो ॾिए कि तरे लथी किंगरी, या तरे लथो किंगरो ठला फेरा ॾे, अजाइबो फेरा ॾे। चई त सलाड़ियो सेणनि सी, चई सलाड़ियो सेणनि सी त ॾे न की ने। लतीफ़ साईं हुनखे थोरो तब्दील कयो, उहो काफ़ियो अंदरि खणी आयो। चई तरे लथो किंगरो ठला फेरा ॾे, आणे न की ने, सलाड़ियो वठे सॼण। लतीफ़ साईं अॻियो टुकड़ो पोयों टुकड़ो खणी अॻियां रखी छॾियो ऐं इहो टुकड़ो अंदरि खणी ॿाहिरि रखी छॾियो, बैत थी वियो आहे। त शाह करीम चयो हीउ जेको ख़्वाबु आहे, सुपिनो जेको आहे इहो दोखो आहे, आयल सोणो रॾु, इहो जेको सोणो जेको आहे सो इहो कूड़ो आहे, इहो कचो आहे। सोणे काम विसाए सुते वड़ा गॾु जाॻा तव्हां ना आहे पहिरीं। ख़्वाब में जेको आहे सो माण्हू ॼण त गॾियो पियो आहे। ऐं अञा बि उनजा कुझु बैत आहिनि जेके तव्हांखे ॿुधायां थो, ऐं हिन ते तव्हां बि गौर फ़िक्र कजो, ऐं इन्हनि ते अञा सोचींदुसि, पोइ इन्हनि ते तफ़सील सां इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। इन ते बि ॻाल्हाईंदासीं लतीफ़ साईं जी शाइरी कीअं पंहिंजो मियां साहब शाह बुल्ली करीम जी शाइरी मां फुटे कीअं थी, कीअं लतीफ़ साईं तज़मीन बनाए शाह करीम जी शाइरी खे, ऐं उतां वरी पंहिंजा दरिया थो शाइरी जा वहाए। साईं फरमा थो ला लाहींदे किन खे, ला लाहींदे किन खे ला मूराई न आहे, चई बिलारे पिरियां कट न पसां को ॿियो, चई लाम लोॾे कढ इला छॾ मलिक सी। हिकिड़ो इस्तलाह आहे जंहिं ते जेको आहे सो माण्हू ॼण त हिकिड़ो फ़िलसफ़ो आहे सूफ़ियनि जो, आलमनि जो, उन ते ॻाल्हाए सघिजे थो। पर फ़िलहालु तव्हां आहियो इनखे सोचो, गौर फ़िक्र करियो, उन ते वरी ॻाल्हाईंदासीं। जी जो मज़हर सॼो माड़वे तंहिंखे करे कीअं रद्द, तुंहिंजे त माण्हू आहिनि ई कोन, हीउ सॼो जहान आहे। चई सार ॾेई लत ऊची नीची ॿोड़ी, दरिया उथली पियो, हेठि मथे जेका ज़मीन हुई उहा सॼी ॿोड़े चट करे छॾी। चई वेही सभु जिहत हेकाई हेक थी, चई को फ़र्क़ु कोन रहियो, को संदो ई कोन रहियो, सभु हिकु थी वियो आहे। चई चारई पलो चिक में पुछे पारीहर, हिकिड़ो बराबरि हुनखे पारीहर जी कबूतर जी विठ किरी पई, उन ते कावड़जी, उनखे चई चारई पलो चिक में, चई सॼो ॾींहुं ॾोह कंदो वठि, चारई पलो तुंहिंजा चिक में, हाणे विठ जेका आहे उहा तोखे लॻी आहे, उन ते तोखे जी कावड़ लॻी आहे। चई इन अहिड़े एहतियात थी, इहो कहिड़ो एहतियात, चई इन अहिड़े एहतियात थी फिट पुॼाणा फिट, चई इहो अजायो एहतियात आहे, असुलु ॻाल्हि आहे त पंहिंजो पाण खे सुञाण, संभाल पंहिंजो पाण खे। हीअ जेको चारई पलो तुंहिंजा चिक में आहिनि उन माना पंहिंजी जान छॾाए। चई जोगी जाॻायोसि, इहो इस्लाम लतीफ़ सां इस्तेमालु कयो, जोगी जाॻायोसि सुतो होसि निंड में, जोगीअ जाॻायोसि सुतो होसि निंड में, चई तिहां पोइ थियोसि संदे पिरियां पेचरे, तिहां पोइ थियोसि भला आउं जो ही पीउ जे पेचरे ते आहियां, पीउ जे पेर ते आहियां, इन जे करे आहियां त मूंखे जोगी जाॻायो, आउं सुतल हुउसि। जी शाइरी जो हिकिड़ो बैत जेको आहे
उहो तमामु वॾो लेक्चर घुरे थो ऐं किताबु घुरे थो, एॾो वॾो मवादु। चई करीअ जे कूड़नि सी साईं रे साञा, चई साईं खां सवाइ साईं खे छॾे जेके तूं उन्हनि कूड़नि माण्हू जीअं वञी साञा आहे उन्हनि जे अकुल ऐं उनजे इल्म ते हलंदे त सेकियो सेके हथड़, चई कर उजाणी बाह, ॼणो बाह ई विसामी वई हली, भले तूं रुॻो हथु पियो सेक। तंहिंजे करे साईं खां सवाइ साईं हरे साञा न थींदी, ॿिए हंधा किथां इहा साञा, इहो इल्मु, इहो नज़रियो कोन मिलंदो। मोकिलाणी कान्हे, फ़िलहालु मोकिलायूं था। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल यूट्यूब जी ओताक, तव्हांजा नालो इनखे असां रखियो आहे ऐं यूट्यूब जी जेको आहे ओताक, ऐं उन में तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मुंहिंजो नालो यादि कंदा तव्हांखे पाण ई चैनल यादि अची वेंदो। हलियो हाणे शाह करीम जी शाइरी तव्हांखे ॿुधाईसीं ऐं आउं सम्झां थो त इन ते गौर फ़िक्र कजो। वरी कचहरियूं थींदियूं, मुलाक़ातूं थींदियूं, का ॻाल्हि सम्झ में आई हुजे जेका मूंखां ग़लति थी हुजे या चुक थी हुजे या सही न चई सघियो हुजां, महिरबानी करे मुंहिंजी रहनुमाई कजो। ऐं जेकी ॻाल्हि सम्झ में आई हुजे ऐं तव्हांजी ज़िंदगी में का उहो ख़ुराक जो कमु ॾेई सघे थो उनखे हंडाइजो, उन ते अमल ज़रूरु कजो। महिरबानी तव्हांजो। हीअ असांजी जेका ज़िंदगी आहे सॼी आहे तव्हांजे हवाले आहे। तव्हां ऐं तव्हां ईंदा त असांखे ख़ुशी थींदी।